झूलेलाल नवरोज़ो। त तव्हां सभिनीनि खे अॼु झूलेलाल नवरोज़े जी जाम जाम वाधायूं हुजनि। भगवान झूलेलाल साईं तव्हांजे मथां, तव्हांजे परिवार जे मथां कृपा बरसाईंदा अचनि। धन ऐं धान्य जी तव्हांजे घर में वृद्धि थींदी अचे, इहा ई मां झूलेलाल साईं सां आशीर्वाद थो घुरां। अॼु जे ॾींहुं थी सघे त घर मां बहिराणो ज़रूरु कढिजो। बहिराणे में अटे जो ठाहे करे हुनखे सिंदूर लॻाए करे मिश्रीअ जी गंढी विझी करे लौंग ऐं इलायची हुन ते चाढ़े करे ऐं साण ई साण तव्हां सभु पंहिंजा घर वारा मिली करे लाल साईंअ जो अखो चाढ़जो। सॼे घर में बहिराणे जे थाल खे रखी करे घुमाइजो, ॾीओ ॿारजो ऐं थी सघे त जेतिरा माण्हू घर में आहिनि सभु वञी करे दरियाशाह ते इहो अखो विश्वास ऐं श्रद्धा सां चाढ़े अचनि त झूलेलाल साईं तव्हांजे घर जे मथां ऐं तव्हांजे ॿारनि जे मथां कृपा बरसाईंदा। जोत जेका आहे उहो दरियाशाह जे पासे में रखबी आहे, उहा कॾहिं बि अंदरि न विझबी आहे। हिन ॻाल्हि जो तव्हांखे ध्यानु ॾियणो आहे। अखो पल्लो आरती करे झूलेलाल साईंअ खां इहा ई प्रार्थना करणी आहे कि तव्हांजो आशीर्वाद, तव्हांजी कृपा असांजे मथां ऐं असांजे सॼे परिवार जे मथां क़ाइमु हुजे ऐं असांजो घर हमेशह फलियल फुलियल हुजे। त तव्हां सभिनीनि खे परिवार सहित तव्हां पंहिंजे ॿारनि खे बि अॼु जे ॾींहं जो महत्व ॿुधाइजो कि नाएं ॾींहुं जेको आहे उहो शुभ मञियो वेंदो आहे ऐं हुन खां पोइ चालीहो जेको लास्ट ॾींहुं हूंदो आहे उहो बि शुभ मञियो वेंदो आहे। अॼु तव्हां पंहिंजे ॿारनि खे बि दरियाशाह ते दर्शन कराइण ज़रूरु वठी वञिजो ऐं अॼु जे ॾींहं जो महत्व ॿुधाइजो। जेके माण्हू व्रत नथा रखे सघनि सॼा 40 ॾींहं, फर्स्ट डे, 9th डे ऐं 40th डे, इहो बि 3 ॾींहं व्रत रखण सां भगवान झूलेलाल साईं सभिनीनि जी मनोकामना पूरी कंदा आहिनि ऐं हुननि जी कृपा, हुननि जी आशीर्वाद तव्हांजे घर परिवार जे मथां क़ाइमु रहंदी आहे ऐं उहो घर सदा ई फलियल फुलियल रहंदो आहे, जंहिंजे घर में लाल साईं जी नित्य ई आराधना थींदी रहंदी आहे। त तव्हां सभिनीनि खे नवरोज़ जी जाम जाम वाधायूं हुजनि।